सुना सिंधु निमाणी मेड़ थी हो मुसाफिर चिपरी तू नाम खुदा सखी लाल सेवानी मेड़ थी हो मुसाफिर चिपरी तू नाम खुदा सखी लाल सेवानी अस्सलाम वालेकुम बाबा कड़ा खुश आयो तो सही आ साईं खुश आयो बाबा कीअं तो हले एल्बम अल्हम्दुलिल्लाह असां जी ॾाढी ज़बरदस्त एल्बम जी रिकॉर्डिंग हले पई वो त एचबी प्रोडक्शन में मुंहिंजा लाइव सॉन्ग हारमोनियम ते इलाही मुंहिंजा वायरल थिया आहिनि पर ही पहिरियों मरतबो असां हिकिड़ो स्टूडियो में एल्बम करे ऐं नई हिकिड़ी गिफ्ट असां पंहिंजे सिंध वासियुनि खे ॾियूं था ऐं असांखे उमेद आहे त हमेशह जीअं असांखे मोहबतूं ॾिनियूं अथनि त हिन एल्बम में बि असां कीअं ई मोट ॾींदा ऐं मुंहिंजे एल्बम जो चीफ सिलेक्शन शायर जेको आहे नियाज़ ढोमकी साहब उहो असां सां गॾु आहे ऐं हेॾा असां सां गॾु आहे असां एचबी प्रोडक्शन जो मालिक आहे हनीफ ढोमकी साहब असां सभिनी जी महिनतूं आहिनि इंशाल्लाह मौला रंग लॻाईंदो ये एल्बम इंशाल्लाह रंग लाईंदो इंशाल्लाह ज़रूर पसंदि ईंदो सभिनी खे पसंदि ओके बाबा मुंहिंजी दिल में